सकरन MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि सिंधुअ मथां केनाल या डेम ठहण ॾींदी, छाकाणि जो असीं सिंधुअ खे पंहिंजी जियापो सम्झो था आहियूं। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पुनल खान चांडियो में थींदड़ सकाफ़ती प्रोग्राम में महिमान ख़ासि तौरु ॻाल्हाए रहियो हो। हुन चयो त असीं हर हवाले सां केनालनि जा मुख़ालिफ़ आहियूं ऐं रहंदासीं। हुन चयो त सकाफ़ती ॾियारा सिंध जे सूंहं आहिनि। असीं दुनिया जी शाहूकार तहज़ीब रखंदड़ आहियूं। अॼोके प्रोग्राम में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि जो टैलेंट ॾिसी खेनि दाद ॾियूं था, जहिड़े त उस्तादनि जी महिनत ऐं तयारी पिणु साम्हूं नज़र आई आहे। MPA वधीक चयो त असां नियाणियुनि खे तालीम ॾियारण लाइ क़ाइल आहियूं। उन करे उन ॻोठ में जेकॾहिं कुझु अहिड़ा घर या ख़ानदान आहिनि जेके नियाणियुनि खे तालीम नथा ॾियारीनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त ख़ुदा नियाणियुनि खे पढ़ायो। नियाणियुनि जे पढ़ण सां बहितर नस्ल जनम वठंदो। ग़ुलाम क़ादिर चांडियो शागिर्दनि जी कारकर्दगी ॾिसी खेनि 50,000 रुपया रोक रक़म इनाम तौरु ॾियण जो ऐलान कंदे इहो पिणु चयो त गुज़िरियल साल स्कूल शागिर्दनि खे कराची जो टूर करायो हो। हीअं नियाणियुनि खे ख़ुसूसी टूर करायो वेंदो, जंहिंजो समूरो ख़र्च मां कंदसि। जंहिं ते पिंडाल में ताड़ियुनि जी गूंज उथी पई। उनखां अॻु स्कूल जे हेड मास्टर अल्लाह बचाए चांडियो आयल महिमाननि खे अजाणो पेश कयो, जहिड़े त MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो खे बौस्की जो पटको ऐं ॿियनि महिमाननि खे लुंगियूं ऐं अजरकूं पाराई वयूं। प्रोग्राम दौरान स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जेके सिंधी क़ौमी लिबास पहिरियल हुआ, तिन टैबलो ज़रिए सिंध जी सकाफ़त पेश कई, जो त क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणु पातियूं। प्रोग्राम में शागिर्दनि जा वालिदैन पिणु शरीक हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।